सऊदी अरब हर ॾुखे दौर में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। सऊदी अरब गुज़िरियल 7 ॾहाकनि खां पाकिस्तान जो साथ ॾेई रहियो आहे। मोहम्मद बिन सलमान पाकिस्तान जे हर सतह ते मदद करण लाइ तैयार आहे। सऊदी अरब जी मईशत तेज़ीअ सां तरक्की कंदड़ मुल्कनि में शामिल आहे। ज़राअत, IT ऐं टेक्नोलॉजी समेत केतिरनि ई शोबनि में सऊदी अरब तरक्की करे पियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सऊदी सीड़पकारनि जे मान में आजियाणे वारी तक़रीब ख़िताब संदसि चवण आहे त सऊदी कंपनियुनि जे वफ़दनि जो पाकिस्तान जो दौरो ॿिन्ही मुल्कनि लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। सऊदी कंपनियूं पाकिस्तान में सीड़पकार दोस्त पॉलिसियुनि मां लाभ हासिल कनि। कराची में दहशतगर्दी जो वॾो मंसूबो नाकाम। कोरंगी पुलिस भारतीय ॻुझी एजेंसी रॉ जे 2 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो। SSP कोरंगी हसन सरदार मूजिब गिरफ़्तार जवाबदार दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग जे वाक़िअनि में मुलविस आहिनि। हमास गज़ा में जंगबंदी मुआहिदे जूं तजवीज़ूं मंज़ूर करे वरितियूं। अरब मीडिया मूजिब हमास मुआहिदे जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी बाबति कतरी ऐं मिस्री टियाकड़नि खे आगाह करे छॾियो। हमास चयो आहे त मुआहिदे जे लाइ हाणे इसराइल जी कोर्ट में आहे। सऊदी अरब इसराइल खे रफ़ा ते हमले खां ख़बरदार करे छॾियो। आलमी बिरादरी इसराइल जो नस्लकुशी ऑपरेशन रोकाइण लाइ मुदाख़लत करे। सऊदी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त इसराइल जे खूनी मुहिम पहिरियों ई फ़लस्तीनियुनि खे दरबदर करे चुकी आहे। इसराइल गज़ा में क़त्लाम ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ि ऐं अमेरिकी सदर जो बाइडन जो इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां फ़ोन ते राब्तो। सदर बाइडन इसराइली वज़ीर आज़म आॾो रेफा ऑपरेशन जे हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ वाज़े करे छॾियो। वाइट हाउस मूजिब नेतन्याहू पारां गज़ा में इमदाद पहुचाइण लाइ करम अबू सालिम क्रॉसिंग खोलण ते रात को ज़ाहिर कयो वियो। अमेरिकी सदर जी इसराइली वज़ीर आज़म सां मुख़बिन जे मुआहिदे जी कोशिशुनि बाबति ॻाल्हि ॿोल।